वसुलहाए मिल्लती अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरानिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वतवक्कल अलल अज़ीज़िर रहीम अल्लज़ी यराकहीन तक़ूम वतक़ल्लुबक फिस्साजिदीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क्या शान अहमदी का चमन में ज़ोर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है। आया सत्याम जबारो चलत बंभोर में पसी पर पुनवजे मुझने सैनेर छरियाम बूंदर सब सरियाम सुखन शाखूं कढियों सद मुबारक सद मोमिनो अजे नंगण ते सुरहाना पंहिंजे न मीलाद में अज आयो मोहम्मद पाणिया। ए बुलबुलाने गुंजे गुलज़ारे अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हमदही सलात का बाद काबिल इज्जत व इकराम सदर जलसा मुजाहिद अहले सुन्नत मखदूम अहले सुन्नत हजरत क़िबला सैयद खुर्शीद अहमद शाह रिजवी कादरी दामत बरकातुहुल आलिया असांजी इन महफ़िल जा ख़ास मेहमान ख़ास मुक़र्रर खतीब अहले सुन्नत शीरीं ज़ुबान फसीहुल लिसान नवाज़ खुश बयान हज़रत अल्लामा साईं मुफ्ती मोहम्मद आलिम नईमी मद्दज़ल्लाहुल आली व शेर दादू मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा साईं अब्दुल वहीद कुरैशी साहिब नाज़िम आला मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला दादू व दीगर उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइरो जीअं त असांजे प्यारे भाउ मोहतरम जनाब डॉक्टर मोहम्मद यूसुफ डायरी साहब हर साल वांगे हिन साल भी कायनात जे सरदार हुजूर रहमतुल लिल आलमीन कुर्बदार मदनी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे सिलसिले में ये अजीम शान बाबरकत महफिल मल्हाई आहे। जंहिं महफिल में
ज़िक्र मुस्तफ़ा ऐं मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधण जे लाइ अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे गॾु कयो आहे। अवां ज़ौक़ इश्क़ ऐं मोहब्बत शौक़ सां आया हो। इंशाअल्लाह तबारक व ताला महबूब जे मीलाद जे सदके महबूब जे आमद जे सदके तव्हां असां आयलनि जो रब्बुल आलमीन दुनिया दीन दुनिया आखिरत में बेड़ो पार फरमाईंदो। ऐं जंहिं महफ़िल में दामे दरमे सुखने पद में ताउन कयो आहे अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं अता फरमाईंदो। अदी दोस्तो ए महबूब जो मीलाद अल्हम्दुलिल्लाह हुअं त सॼी दुनिया में मुंहिंजे महबूब जो मीलाद मल्हायो पियो वञे पर दादूअ जे आशिक़नि खे जसा जो गली गलीअ में ऐं हर शहर जे कुंड में ऐं इलाइक़े में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मीलाद जा चर्चा मल्हाया पिया वञनि। इंशाअल्लाह तबारक व ताला जेकर तव्हांजी इहा मोहब्बत शौक़ इश्क मदीने वारे साईं सां साबित रहियो त असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे त क़यामत वारे ॾींहं में मदीने वारे साईं जे लिवा रंग जे झंडे जे हेठां हूंदासीं। ऐं सुन्नत जमायत वारा उहे सुन्नी आशिक़ जेके खुदा सां बि प्यार कंदा आहिनि त मदीने वारे साईं सां बि प्यार कंदा आहिनि, पंतर पाकनि सां बि प्यार कंदा आहिनि त मुंहिंजे सोने दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी सां बि प्यार कंदा आहिनि। औलिया अल्लाह सां उन्हनि जी मोहब्बत हूंदी आहे पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला सुन्नत जमायत वारनि जो इन्हनि सभिनी जे सदके बेड़ो पार थी वेंदो। ज़ौक़ सां शौक़ सां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां झूमी झूमी मुंहिंजे महबूब ते सलात पढ़ो त क़ुरान पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो तवक्कल अलल अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझा महबूब मां रब करीम ते तवक्कल कर, मां रब ते भरोसो कर। उहो रब जेको गालिब हिकमत वारो भी आहे ऐं रहम कंदड़ भी आहे। अल्लाह तबारक व तआला मदीने जे साईं सां मुखातबा महबूब सां ॻाल्हाए थो। सुभान अल्लाह। अदी दोस्तो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब सां ॻाल्हाए थो। तव्हां ई असांजो महबूब पंहिंजे मर्ज़ीअ सां न ॻाल्हाईंदो आहे, असां ई तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदा आहियूं। कॾहिं उस्ताद जे मर्ज़ीअ सां, कॾहिं मुर्शिद जे मर्ज़ीअ सां, कॾहिं माउ ऐं पीउ जे मर्ज़ीअ सां, कॾहिं पंहिंजे मर्ज़ीअ सां। पर अज़ीज़ दोस्तो अल्लाह तबारक व तआला जो हबीब तव्हां ई असांजो महबूब रहमतल लिल आलमीन नबी अल्लाह दो फरमाए तो मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा। मुझो महबूब ई न ॻाल्हाईंदो आहे, वो ॻाल्हाईंदो आहे त पंहिंजे रब करीम जे मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदो आहे। सुभान अल्लाह। बेशक अब आया न दादवारा। अज़ीज़ दोस्तो अल्लाह तबारक व तआला फरमायो तो मुझा महबूब मां रब ते तवक्कल कर, मां रब ते भरोसो कर। जरा मुझा महबूब तव्हां पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसो। सुभान अल्लाह। अल्लज़ी यराक हीन तक़ूम। मुझा महबूब जंहिं वक़्त में तव्हां पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसो था। सुभान अल्लाह। ये तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी जेसि ताईं आयत जो शान नुज़ूल बयान न कबो। या आयत कॾहिं नाज़िल थी, कीअं नाज़िल थी? जो हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब जे आमद जो ज़िक्र कयो आहे।
महबूब ने मिलाद जो जिक्र कयो मुझा महबूब पाक खुशतनमा पाक रहमनमा किया मुंतकिल थींदा दुनिया दे तख्ते ते आया। अजी दोस्तों इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब मुस्तफा दे आमद जो जिक्र थो करे महबूब जे मिलाद जो जिक्र थो करे रत सा चांदा हूं तरब जी थई मेहरबानी मिलाद करण वारा आका जे आमद सा ओ आका जे आमद सा दिल शाद करण वारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब संगा लाए तो महबूब जी जात से मुखातबा चौथा आयत जो शान नुज़ूल बयान कयूं। अजी दोस्तों मक्के पाक जी सरजमीना अना इस्लाम जी इब्तिदा है थोड़ा मुझे महबूब ते ईमान आंदो ईमान आने वारन में अबू बकर सिद्दीका फारूक आज़म उस्मान गनिया हैदर करारा जंजला असाई चंदाऊं तम महबूब मिठे दे प्यार दी असा बोले लधिया पाक गले अखड़ न ते रखे असा चुमदायो अखड़ न ते रखे असा चुमदायो अबू बकर उमर उस्मान अली। इस्लाम जी इब्तिदा है अना मुझे महबूब ते थोड़ा ईमान आंदवा थोड़ा फरमो पड़वा मुझे महबूब रहमत लिल आलमीन हरीसा अल्लाह को फरमाए लक़द जाका रसूल मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अवावत रसूल आया जेको तवाजे जानन मा आयो एडे तशान वारो एडे तमान वारो जेको दुनिया वारन जे लाए रऊफ भी तर हाने तवा चंदो त बाबा रऊफ रहीम त अल्लाह जी ज़ात अब आया न अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखंदा मदारिजुन नबुवत जे अंदर अल्लाह दो फरमाए तो वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह अव्वल भी आ आखिर भी आ ज़ाहिर भी आ बातिन भी आ आई कुल्ल शै के अल्लाह जी ज़ात ॼाणंदड़ भी आ। अब आया न और अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाता त ये पंज ही सिफतूं अल्लाह तबारक व तआला पेंजे अता सा पेंजे मेहरबानी सा हकीकी अव्वल अल्लाह हुआ हकीकी आखिर अल्लाह हुआ हकीकी ज़ाहिर अल्लाह हुआ हकीकी बातिन अल्लाह हुआ हकीकी हर शै के जानंदड़ अल्लाह हुआ पर रब्बुल आलमीन जे अता सा रब पेंजे मर्ज़ी सा ये पंज ही सिफतूं पेंजे महबूब मदीने जे साईं के अता कयूं आहे। महबूब अव्वल भी आ अब आया न हथ मथे खणी बुधा त महबूब अव्वल भी आ कायनात खां अगे सिज खां अगे आसमानन खां अगे लो कलम खां अगे अर्श कुर्सी खां अगे में सॼी कायनात खां अगे में कनद चंदा हूं त चंद सितारा कोई थिया अव्वल मुझो महबूब ओ पैगंबर प्यारा है पैगंबर प्यारा ओए थिया अवल मुझो महबूब होयो ओ हुलो मलाइका अर्शनहा गुल फुल बूटा फरशनहा तो ही वण बेचारा पोए थिया अवल मुझो महबूब होयो है
सितारा चंद सितारा गजी चौरा चंद सितारा चंद सितारा ओए थिया अवल मगो महबूब हुयो ओ लो कलम कायनात नबी दिन न हो का रात न हुई सबसे अल्लाह तबारक व तआला महबूब के जात के पैदा करे अब आया ना हजरत जाबिर मुस्तफा के दरबार में आयो या रसूल अल्लाह अवल अल्लाह तबारक व तआला के पैदा कयो मदीने जे साईं फरमायो त जाबिर जेकरा पुछण तो नहीं या जाबिर इन अल्लाह तआला खलक़ मिन अल अशिया नूर नबी कमिन नूरिही ओ जाबिर जेकरा पुछण तो नहीं त अल्लाह तबारक व तआला हर शे का पहरिया मां मुस्तफा जे नूर के महबूब जे नूर के पैदा फरमायो अजी दोस्तों अल्लाह तबारक व तआला फरमायो व तवक्कल अलल अजीज रहीम मुझा महबूब मा रब ते भरोसा सुभान अल्लाह अजी दोस्तों अल्लाह गालाए तो सुभान अल्लाह अर्ज पे देखा मक्के पाक जी सरजमीन अना इस्लाम जी इब्तिदा है मुझे महबूब ते थोरन ईमान आंदो आ थोरन कलमो पढ़ियो आ अध रात जो उथी मुझा महबूब ॾिसां था त मां पंहिंजे गुलामन खे ॾिसां त मुझे गुलामन जो केड़ो हाल रात जो ॾिसन त के मुझा गुलाम तस्बीह में आहन के तहलील में आहन के अल्लाह तबारक व तआला जो जिक्र प्यार कन आई के मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो शान बयान करे के मदीने जे साईं ते दुरूद प्या पढ़ा अब तमाम दुरूद पढ़ंदा हो ना ओ जेके अदबी अल्लाहुम्मा सल्ली अला सल्लत पढ़े दिल ठारींदा हन होंदा हर इंसान खा आसुदा आई ओखिय में बिन अड़दा हन अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी तो लिखे महबूब जे मीलाद मल्हाइण जो हिकड़ो तरीक़ो इहो बि आहे हिन मीलाद वारे महीने में रबीउल अव्वल वारे महीने में महबूब जे आमद वारे महीने में मुझे महबूब ते घणो दुरूद पढ़जे महबूब ते घणी सलात पढ़जे ओ सलात मुझे सुने नबी जी दुआ भी आहे दवा भी आहे कठे मिण मलाइकन सां कठे मिण मलाइकन सां पढ़ंदो खुदा इन अल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी मुझा महबूब तुझे के माण्हू मीलाद मल्हाइण या न मल्हाइण के तुंहिंजे शान खे मञनि या न मञनि मुझा महबूब उते सलात पढ़ण वारो दुरूद पढ़ण वारो मां रब्बी करीम ही काफ़ी है सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब मुस्तफा अलैहि सलातो सलाम के फरमायो त मुझा महबूब वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो अॻ में तव्हां ॾिठो असां बि नंढा हुआसीं हिन दादूअ जे शहर में असां अल्हम्दुलिल्लाह ते पढ़िया बि आहियूं टुकर खाधा आहिनि साईं अब्दुल वही साहब खे ख़बर आहे त अजी दोस्तो अॻे एतिरो दादूअ में मीलाद न मल्हाइबो हो पर अल्हम्दुलिल्लाह हाणे सालों बसार घटन में गलियन में घरन में बाज़ारन में शहरन में जीअं ज़मानो गुज़रंदो पियो वञे अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं उनजो शान वधंदो वेंदो सुभान अल्लाह आहे या न तो महबूब जो शान वणे थो या न जंहिंखे वणे थो हथ मथे खणी ॿुधाए मुस्तफा जो शान थो वणे ॿियो न दास्तान थो वणे सुभान अल्लाह अजी दोस्तो ये मीलाद मल्हाइण शिरक बिदअत आहे फरमाइंदा तो सुभान अल्लाह मशरन वाला साईं फरमाइंदा त बाबा जेके मुझे मीलाद में अचन मां मोहम्मद कासिम जी दिल थी चए त इन मीलाद में अचण वारन जा पैर धोई पिया इन्हनि जा हथ धोराया
ऐं साईं जेको पाण इहो मीलाद कंदा हा त अली दोस्तो पाण गेट ते बि इस्तक़बाल करे उलमान मशाइखन जी जो पाण इस्तक़बाल करे उन्हनि खे पाण मानी बुखाराईंदा हा त पाण उन्हनि खे हथ धराईंदा हा साईं वॾो बुज़ुर्ग बि आहे मुफ्ती बि आहे अल्लाह जो वली बि आहे माना मालूम थियो त मीलाद मल्हाइण मुंहिंजे मदीने जे साईं जी त सुन्नत आहे पर ख़ुदि रब जी बि अल्लाह तबारक व तआला पाण मुस्तफा जो मीलाद मल्हायो अली दोस्तो जरा महबूब दुनिया जे तख़्ते ते आया सॼी कायनात वारनि मुस्तफा जो मीलाद मल्हायो ज़मीन वारनि आसमान वारनि अर्श वारनि फर्श वारनि सॼी कायनात मीलाद मल्हायो अल्लाह फरमायो त सोदिया आमना तमाम अली मुस्तफा जो मीलाद मल्हायो फरमाया रब पाण थो मल्हाया मौला हेड़ा जलसा करण खां पाक हेड़ियूं देगियूं पचाइण खां ज़ाहिरी तौर ते पाक अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद तू अकेलो आ जात में अकेलो सिफात में अकेलो न तू कमा जाओ आ कमा गणियो आ तू कीअं थो मीलाद मल्हाई अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेके सालन खां वठी पुट जे औलाद जा सिकायल हा जेके पुट कोन थींदा हा न्याणियूं थींदियूं हूं यार को न्याणियूं बि कोन थींदियूं हूं पुट बि कोन थींदा हा सालन खां वठी पुट जे औलाद जा सिकायल हा या जंहिंजे पेटन में न्याणियूं हूं मदीने जा साईं दुनिया जे तख़्ते ते आया त अल्लाह तबारक व तआला महबूब जे मीलाद में सॼी कायनात वारनि खे पुट महबूब अपने मीलाद मल्हायो अजी दोस्तो सीरत जा किताब पढ़ो हदीस खोले पढ़ो मोता इमाम मालिक के पढ़ो रसाई शरीफ खोलो ऐं तिरमिज़ी शरीफ के बाब माजा फी मौलिद नबी पढ़ो तमा बुखारी शरीफ के पढ़ो अजी दोस्तो हर सूरत मदीने जा साईं शयूं तक़सीम कंदा हा तबरुक तक़सीम कंदा हा ऐं हर सूरत ते रोज़ो रखे मदीने जा साईं पहिरियों मीलाद मल्हाईंदा सुभान अल्लाह लेकिन डॉक्टर मोहम्मद यूसुफ बदारी वारन मीलाद मल्हायो या का रस्म का रवाज में पर खुद रब जी भी सुन्नत आ तो मदीने वाले साईं जी भी सुन्नत आ सुभान अल्लाह दोस्तों इस्लाम की इब्तिदा है मदीने के साईं फरमायो त सा मुझे गुलामन जो केड़ो हाल आ महबूब अदरात जो उथी तो मदीने के साईं के अबा पे उम्मत प्यारी आ तमाही असा मदीने के साईं के एड़ा त प्यारा हूं अल्लाह तो फरमाया तो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तमरूना बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह मुझे आखिरी नबी जी उम्मत उहा है जेका नेकी जो हुक्म दींदी आ बुराई खां रोकींदी आ सुभान अल्लाह महबूब जो मीलाद आ